साथियों दई खत्म हयाती सफा थी लगे न दुआ थी लगे न दवा थी लगे मुझे न थी लगे बे डॉक्टर के देखार साईं हुन वांगुरु पढ़ा थो जेकी पहिरीं छोकिरी हुई न मेकअप कंदी हाणे न्यूज़ कास्टर आहे जेकी यार पढ़े छोड़ो तो यार क्या मसलो तो था दरका छा छॾे थी असां न पढ़ंदासीं यार अब असां सिंधी न आहियूं पढ़िया असां अंग्रेजी पढ़ियल आहियूं असांखे अंग्रेजी लिखी चैनल ते बणियो कबर में केड़ो मुंह खणी वेंदा इहो मुंह खणी वेंदासीं कहिड़ो तूं इहो खणी वेंदे न इहो पोइ असां बि इहो खणी वेंदासीं असांखे छा मुंहुं खे छा छा थियो आहे मुंहुं खे छो ट्रक चढ़ी वियो आहे छा मुंहुं ते या दुनाली बंदूक लॻो आहे तव्हां इहो ॿुधायो त तव्हांखे 22 ॿार कीअं थिया मतिलबु छो थिया कीअं थिया उमर भाई थोड़ा सा कर्ज जरूरत है यार। अल्लाह खैर करे। क्या हो गया? बस थोड़ा सा पैसे जरूरत पड़ गए, 2000 रुपये दें मुझे, कर्ज है, मैं आपको वापस करूँगा, कर्ज दे देते हैं भाई। बस नमाज पढ़ा करो, अल्लाह पाक रहम करेगा। नमाज पढ़ते होते हो ना? नमाज कभी कभी। नमाज कभी कभी मतलब तुम फर्ज नहीं अदा कर रहे हो, अल्लाह का फर्ज नहीं अदा कर रहे हो, और तुम मेरा कर्ज कैसे अदा करोगे? नहीं भाई मेरे पास नहीं है कर्ज, जाओ। पहले तो कभी कभी गम था, अब तो हर पल ही तेरी याद रुलाती है, अब तो हर पल ही तेरी याद रुलाती है। कम ज़र्फ़ गिला कंदो भलो बिस्मिल्ला कंदो परावन सभी कंदा प्यार आयूं असां त यारनि जा यार आयूं असां जानी विसी कदे खुलंदी बस सोना जॾहिं विस खुलंदी पोइ 1 2 3 खुले विसी त करियूं बिस्मिल्ला झट मंगणी पज पर हाणे मनी दे हार नेणे तूं आहीं दे नार तोखे केरु ॾींदो ॿियो प्यार मूं जहिड़ा मुल्कनि में तोखे मिलंदा कॾहिं न यार। वाह वाह तू परचुमा ठहण खां इनकार कयां त ॾोही वाह तू परचुमा ठहण खां इनकार कयां त ॾोही तूं गॾु रहण खां इनकार कयां त ॾोही तूं गॾु हलण खां इनकार कयां त ॾोही तूं प्यार ॾे वठण खां इनकार कयां त ॾोही तूं हथ ॾे हलण खां इनकार